अञा त इन ॻाल्हि खे लिकाईंदा था अचूं, पर आख़िर इन ॻाल्हि खे लिकाईंदासीं केतिरो? जंहिं ॾींहुं बि इहा ॻाल्हि खुली न त बदनामी असांजो मुक़दर बणिजी वेंदी ऐं असां कंधु खणी किथे घुमी कोन सघंदासीं। कोशिश कर मता सोडर के घर में लिकाए रखियो हुजऊं। शाम ताईं पक्की जांच करे पूरी ख़बर खणंदासीं। हू पाण में विढ़नि या न विढ़नि असांखे को फ़र्क़ु कोन पवंदो। सिर्फ़ु हिकु चक्कर ख़बर पइजी वञे, पोइ इन सोडल जो पीछो असां पाण कंदासीं। हू बि ज़ोर लॻाए ॾिसनि, असां बि मैदान में निकिरंदासीं। पोइ सोडल जी क़िस्मत असांजे हथ लॻे थो या उन्हनि जे। चाची मां त वज़ीरा खां थियो पई अचां, उते बि न आहे। पोइ चाचा वारनि वटि वई हूंदी, तूं न्यापो ॾेई छॾ, मां चई छॾंदीमांसि। चाची को ख़ासि कमु न आहे, मां बसि कचहरी लाइ आई हुयसि। न आहे त मां घर वापसि थी वञा।